अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सतार सरोया मां जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू सीरीज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे। असां इन खां अॻु में समा दौर जे अदबी जेका हासिलात आहे या अदबी ख़ुसूसियतूं आहिनि उन ते असां ॻाल्हि ॿोल कई हुअसीं हिकिड़े वीडियो में तफ़सील सां। अॼु असां समा दौर जी कुझु सियासी हालतुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं थोरो सियासी पस मंज़र समा दौर जो असांजे ज़हन में अची वञे त जीअं इंटरव्यू जे मरहले दौरान घटि में घटि सियासी को सुवाल अचे त असांजे ज़हन में को हिकिड़ो स्केच मुख़्तसिरी सही पर समा दौर जो हुजे। हाणे सिंध में समन जी हुक्मरानी जीअं तव्हांखे ख़बर आहे त 1351 खां शुरू थिए थी ऐं 1521 ताईं थिए थी। यानी पाण इन खां अॻु सूमरनि जे दौर ते ॻाल्हाए आयासीं त 1050 खां 1350 ताईं सूमरनि जो दौर थो थिए। समा दौर जी जेका एंट्री थिए थी 1351 खां 1521 ताईं हिन जो पूरो पोणा 200 साल जो दौर आहे समा दौर। हाणे समन में जेको पहिरियों हाकिम आहे उहो जाम फिरोज़ उर्फ़ जाम उन्नड़ आहे, जेको 1321 ईस्वीअ में 51 ईस्वीअ में सूमरनि जी हाकिमी ख़तमु करे थो। सेवण में सूमरनि जो हिकिड़ो गवर्नर आहे मलक रतन, उनखे शिकस्त ॾिए थो ऐं अहिड़े तरीक़े सां बाज़ाब्ता तौरु सिंध में समन जी सल्तनत क़ाइमु थिए थी। हाणे सूमरनि जे दौर में लाहरी बंदर खां वठी सेवण ताईं जी हुकूमत सूमरनि वटि हुई ऐं सूमरनि जो इहो हूंदो हुकूमत वारो अंदाज़। जॾहिं जाम फिरोज़ या जाम उन्नड़ जंहिंजी ॻाल्हि कयूं था उन हुकूमत संभाले थो पियो त उनखां पोइ समन जे दौर जो बाक़ाइदा हिकिड़ा इरा शुरू थिए थो पियो। समन जे दौर जी जेका सियासी हासिलात आहे हिन दौर खे असां सिंध जे अदबी हवाले सां त ज़बरदस्त दौर या तामीरी दौर चऊं था, पर सियासी हवाले सां बि हीउ सिंध जो सोनहरी दौर तसवुरु कयो वञे थो पियो, बहितरीनु दौर तसवुरु कयो वञे थो। उन जा केतिरा ई सबब आहिनि। हिकु सबबु त इहो आहे त समन बाज़ाब्ता तौरु पंहिंजे सिंध अंदरि हिकिड़ी मरकज़ी हुकूमत जो क़याम अमल में आंदो। इन खां अॻु सूमरा जॾहिं आया त उन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे विरहाए ऐं उते हिकिड़ा राजधणी मुक़ररु करे नंढा नंढा पॉकेट्स उन्हनि जे हवाले करे छॾिया ऐं छिड़विछिड़ क़िस्म जो हुकूमत जो निज़ाम हो। पर समन अची सिंध में बाज़ाब्ता तौरु हिकिड़ो मरकज़ी निज़ाम हुकूमत क़ाइमु कयो, हिकिड़ो ज़बरदस्त निज़ाम हुकूमत क़ाइमु कयो ऐं पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुननि वरी पोइ गवर्नर मुक़ररु करे बाक़ाइदा पंहिंजो निज़ाम पाण संभालियो। हाणे हिकु त मरकज़ी निज़ाम हुकूमत समन जे दौर में क़ाइमु थियो, हिकिड़ी वॾी अहम ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त हिन दौर में ज़राई सुधारा आंदा विया, हिन दौर में तालीमी सुधारा आंदा विया, सियासी सुधारा आंदा विया। हीउ उहो दौरु आहे जंहिंमें बाक़ाइदा सिंध जी हिकिड़ी फ़ौज जुड़ी वई, सिपह सालार मुक़ररु कयो वियो। अदालती निज़ाम समन जे दौर में बाक़ाइदा अदालती निज़ाम असांखे नज़र अचे थो, थाणा नज़र अचनि था, सरहदुनि जी चौकी असांखे नज़र अचे थी। यानी हीउ जेको दौरु आहे हिकिड़ी बाक़ाइदे मुनज़म तरीक़े सां हुकूमत जो दौरु रहियो ऐं अंदरूनी तौर ते बि इंतिहाई पुरअमन दौरु रहियो समन जो। ऐं सरहदूं बि, जॾहिं असां सरहदुनि जी ॻाल्हि था कयूं त सिंध अंदरि सिंध जूं जेके सरहदूं आहिनि समन जे दौर में वसी थियूं। यानी समन जे दौर में सिंध जी एराज़ी वसी थी। यानी कच्छ, लसबेले, कलात, मकरान, जामनगर ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि थर, इहे मुख़्तलिफ़ इलाइक़ा सिंध वटि ईंदे महसूसु अचनि था। माना जेके समन जे दौर जे हवाले सां रेफरेंस बुक्स आहिनि, यानी जीअं समन जी सल्तनत आहे ग़ुलाम मोहम्मद लाखे साहिब जी, या सिंधी इंसाइक्लोपीडिया सिंधियाना उनजे जुल्द चौथे में उनजो ज़िक्र थियल आहे। त अकॉर्डिंग माना उन मुताले जे आधार ते मां तव्हां सां इहे शयूं शेयर कयां थो पियो त समन जो दौरु बाक़ाइदा निज़ाम हुकूमत क़ाइमु थियो, मरकज़ी निज़ाम हुकूमत, अदुल जो निज़ाम क़ाइमु थियो, कोर्टूं क़ाइमु थियूं, सरहदुनि ते चौकियूं क़ाइमु थियूं, बाक़ाइदा फ़ौज थी ऐं पोइ हिकिड़ो बाक़ाइदो निज़ाम हलियो। ऐं हिन खे असां सिंध जी तरक़ीअ जो दौरु था चऊं, सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ जो दौरु बि चऊं था, छाकाणि त समा हुक्मरान देसी हुक्मरान हुआ त इन जे करे हिन दौर खे असां सिंध जी तरक़ी था चऊं। सिंधी ॿोली तरक़ी थी, वसी थी, कच्छ ताईं पहुती, कलात ताईं पहुती, काठियावाड़ ताईं पहुती, मनावात ताईं पहुती, अहिड़े तरीक़े सां उच्च ताईं पहुती। माना हीअ असांजो हिकिड़ो पूरी पखेड़ थी। अच्छा, ॿियो हिन दौर जी अहम सियासी ॻाल्हि इहा आहे त हिन दौर में असांखे हिकिड़ो रोल मॉडल हुक्मरान मिले थो, जेको सिंध जो अज़ीम रोल मॉडल हुक्मरान तसवुरु कयो वञे थो ऐं अदम तशद्दुद जो क़ाइल तसवुरु कयो वञे थो। उनखे चवनि था जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम हिंदू। हाणे जाम निज़ामुद्दीन माना समन जे पोणा 200 साल हुक्मरानीअ में जाम निज़ामुद्दीन जे दौर खे सभ खां वधीक मुस्तहकम दौरु,
सब खां वधीक तारीख़ी दौर, सब खां वधीक पुरअमन दौर ऐं वधीक कामयाब तरीन दौर तस्वुर कयो वञे थो जाम निंदे जो दौर खे। हाणे जाम निंदो रोल मॉडल हुक्मरान, वतन दोस्त हुक्मरान, जंहिं सिंध में सिंध जी सरहदुनि जी हिफ़ाज़त कई ऐं सिंधी ॿोलीअ ऐं सिंध जे सरज़मीन जी हिफ़ाज़त कई, इहो जाम निंदो। मजमूई तौर ते हिन दौर जी हासिलात इहा आहे त हिन दौर में सिंध जी ॿोलीअ बि तरक़ी कई, अदब बि तरक़ी कई ऐं सिंध जूं ज़मीनूं वधियूं, सरज़मीन वधी, एराज़ी वधी। हाणे जाम निंदे जो जेको दौरु आहे उन में बाक़ाइदा असांखे ठटे शहर जी तामीर नज़र अचे थी। ठटो शहर जाम निंदे जोड़ायो ऐं ठटो इल्मु अदब जो गहवारो हिन समा दौर में बणियो ऐं वॾा तालीमी इदारा खुलिया, वॾो ओज माणियो ठटे शहर। अहिड़े तरीक़े सां ठटो जेको आहे उहो अहम मरकज़ी हैसियत रखे थो समा दौर में। सामूई पहिरियां कैपिटल रहियो समा दौर में, पोइ ठटो शहर थियो, ईअं माना हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो स्टप हलियो। अच्छा, हाणे जॾहिं असां जाम निंदे जी ॻाल्हि था कयूं त जाम निंदो हिकिड़ो मुतक़ी, हिकिड़ो परहेज़गार ऐं हिकिड़ो सिंध या वतन जो आशिक़, वतन दोस्त हुक्मरान रहियो। ऐं हिन खे हिकिड़ो नंढो ॿारु मिले थो नंढपण में, जंहिंखे पोइ अॻिते हली सिंध दुलह दरिया ख़ान जे नाले सां सुञाणे थी। दुलह चइबो आहे हीरो खे ऐं दरिया ख़ान हुनजो नालो रखियो वियो। इहो नंढड़ो ॿारु निंधड़ काइप जी हालत में, लावारसीअ जी हालत में जाम निंदे खे मिलियो ऐं जाम निंदे हुनजे अकुल ऐं हुनजे सम्झ खां मुतासिर थी हुनखे पाण सां गॾु खयूं ऐं हिन जो नालो मुख़्तलिफ़ हवालनि में मुख़्तलिफ़ नाला अचनि था। कबूलियो हिन जो नालो अचे थो ऐं ज़ात जो चवनि था लाशारी आहे, पर बहरहाल सिंध हिन खे दुलह दरिया ख़ान जे नाले सां सुञाणे थी। ऐं दुलह दरिया ख़ान खे पुट जीअं पुटनि वांगुरु जाम निंदे पालियो ऐं अॻिते हली जॾहिं वॾो थियो दुलह दरिया ख़ान त उनखे सिपह सालार मुक़ररु कयईं ऐं पोइ अॻिते हली वज़ीर आज़म बि थियो। दुलह दरिया ख़ान सिंध जो उहो हीरो आहे जंहिं सिंध जी सरज़मीन जी हिफ़ाज़त कई, ॿाहिरनि हमला आवरनि खां सिंध खे बचायो ऐं हिकिड़ो पूरो वतन दोस्त क़िस्म जो सिपह सालार हो, ईमानदार ऐं दयानतदार हो ऐं पंहिंजे जाम निंदे सां हद दर्जे जो सचार, वफ़ादार ऐं बहादुर हो। अच्छा, हाणे दुलह दरिया ख़ान जी जेके शहादत जो वाक़ियो आहे उहो बि हिन दौर जो वॾो वाक़ियो आहे, जॾहिं हीअ तक़रीबन कोई 1520, यानी हाणे जीअं असां ॻाल्हि था कयूं त समन जो दौर जी सियासी हासिलात, त हीअ जेको सियासी हासिलात कयूं था पिया, समन जे दौर में जेको आख़िरी हुक्मरान आहे उहो आहे जाम फिरोज़। इहो जाम निंदे जो पुटु आहे ऐं इन लाइ अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त इहो इंतिहाई नालाइक, अयाश ऐं टड़े क़िस्म जो इंसानु हो, जंहिंजे करे इन जी हुकूमत तां गिरफ़ ख़तमु थींदी वई आहिस्ते आहिस्ते। हिन सभ खां पहिरीं अचण सां ई कुझु अहिड़ा कम कया जंहिंसां दुलह दरिया ख़ान खे तकलीफ़ पहुती, उनजे एतमाद खे ठेस पहुती ऐं उहो कावड़जी वञी कंहिं कुंडायतो थी वेही रहियो। सभ खां पहिरियां जेको समन जे ज़वाल जी कहाणी शुरू थिए थी उहा जाम फिरोज़ जी आमद सां ऐं उनजे कुझु ग़लति फ़ैसिलनि सां ऐं दुलह दरिया ख़ान जे कुंडायतो थी वञण सां समन जे ज़वाल जी कहाणी शुरू थिए थी ऐं ईअं अरगून आहिस्ते आहिस्ते सिंध अंदरि पंहिंजे असर रसूख़ खे क़ाइमु करण में कामयाबु थियनि था। हाणे जाम फिरोज़ जी जेका हुकूमत आहे, मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त जाम फिरोज़ उर्फ़ जाम उनड़ पहिरियों हुक्मरान ऐं आख़िरी हुक्मरान बि जाम फिरोज़ आहे। छाकाणि त अॻे हुक्मरान हूंदा, पोइ उनजा पोटा, पोइ जाम फिरोज़ अवल, पोइ सानी, पोइ ईअं अहिड़े क़िस्म जा पोइ ईंदा हुआ। त इन जे करे इन में मुंझारित थियण जो जी ज़रूरत न आहे। जाम फिरोज़ उर्फ़ जाम उनड़ पहिरियों हुक्मरान ऐं जाम उनड़ सानी इहो आख़िरी हुक्मरान। 1521 में जाम उनड़ अरगुननि जे हमले खां पोइ भॼी वञे थो ऐं अरगुन कब्ज़ो कनि था, पर इन खां अॻु अरगुननि सां विढ़ंदे विढ़ंदे 1520 में असांजो दुलह दरिया ख़ान शहीद थिए थो ऐं अहिड़े तरीक़े सां सिंध में समा सल्तनत जो जेको उरूज आहे उहो ज़वाल पज़ीर थिए थो ऐं आहिस्ते आहिस्ते अरगुन कब्ज़ो करे वञनि था पिया। हाणे दुलह दरिया ख़ान हिकु दफ़ो जॾहिं कावड़जी वञे थो त पोइ वरी उनखे परचाए वठी अचे थो पियो इन अरसे दौरान जाम फिरोज़ ऐं हू हिकु दफ़ो वरी दुलह दरिया ख़ान जाम फिरोज़ सां गॾु थिए थो, सिर्फ़ु इन मक़सद लाइ त असां धारियुनि जे कब्ज़े खां बची सघूं, असां हिन धरतीअ खे ॿाहिरिनि हमले आवरनि जे हमलनि खां बचाए सघूं ऐं नेठि पोइ शहीद थिए थो पियो। इन खां अॻु इन विच में
जाम तमाची बि हिकिड़ो हुक्मरान थिए थो जंहिंजो नूरी जाम तमाचे सां जेको प्रेम कथा जो दास्तान आहे। समन जे दौर जो हिकिड़ो वॾो दास्तान नूरी जाम तमाची। ऐं जाम तमाची असांखे जाम तमाची सानी असांखे हिकिड़ो अहिड़ो हुक्मरान मिले थो जेको बि ग़रीब दोस्त आहे, जंहिंजी वरी कहाणी नूरी जाम तमाचे सां मशहूरु आहे। हीउ बि को 4 साल हुक्मरान रहियो ऐं इनखे पहिरियां दिल्लीअ में क़ैद कयो वियो हो ऐं दिल्लीअ में क़ैद करण खां पोइ इहो जॾहिं आज़ादु थियो ऐं हिकिड़ो मशहूरु जेको जूणो मत उणो आओ तमाची आओ या शेख हमाद जमालीअ जो जेको दोहो मिले थो पियो, दोहे जो पहिरियों शाइर शेख हमाद जमाली, उहो बि हिन जाम तमाची जे हक़ में मिले थो। ऐं जाम जूणे जी मुखालफ़त में, जाम जूणे जो मुखालिफ़ हो शेख हमाद जमाली, उन वञी हिनखे क़ैद कयो। जॾहिं जाम तमाची क़ैद थियो त पोइ उन हीउ दोहो न लिखियो ऐं पोइ कुझु वक़्त खां पोइ वरी जाम तमाची सानी दिल्लीअ मां आज़ादु थियो त उनखे सिंध जी हुकूमत मिली ऐं उन 4 साल ताईं हुकूमत कई सिंध में। अच्छा, हाणे हीउ जेको समान दौर जी जेका कहाणी आहे उनजी जेका अदबी हासिलात तव्हां अॻु में डिस्कस करे आया आहियूं, सियासी हासिलात खे वरी हाणे हिकु दफ़ो वरी कंपाइल था कयूं। हिकु त सिंध जी ॿोलीअ तरक़ी कई, तामीरी दौरु आहे सिंधी ॿोलीअ जे लाइ। ॿियो सियासी हवाले सां असांखे समन जो दौरु मुस्तहकिम दौरु नज़र अचे थो। सियासी हवाले सां सिंध जूं सरहदूं वसी थियनि थियूं ऐं सिंध जो जेको लाॻापो आहे ॿाहिरियनि मुल्कनि सां, सरहदी मुल्कनि सां सुठो रहे थो पियो, मुस्तहकिम रहे थो पियो ऐं बाक़ाइदा फ़ौज मुनज़म तरीक़े सां कमु करे थी। अंदरूनी तौर ते अमन अमान जी सूरत हाल बहितर रहे थी। अदल जो निज़ाम, कोर्टूं, इहे सभु मां अॻु में डिस्कस करे आयो आहियां। इहो तव्हांजे सॼो ज़हन में हुजणु खपे त हीअ समा दौर जी अहम हासिलात आहे। इहा समा दौर खे सूमरनि जे दौर खां मुमताज़ करे बीहारे थी, छाकाणि त सूमरनि जो दौरु अंदरूनी ख़लफ़शार जो दौरु बि रहियो। सूमरनि जे दौर में मरकज़ी हुकूमत जो क़याम न हो। ईअं नंढियूं नंढियूं जेको आहे उहो राजधणी हुआ, नंढियुनि नंढियुनि इलाइक़नि ते उहो बादशाही कंदा हुआ। लाहरी बंदर खां सेवण ताईं उन्हनि जो हिकिड़ो इलाइक़ो, हुते उन्हनि जो कंट्रोल हूंदो हो घणे भाङे। अहिड़े तरीक़े सां हिननि अची मरकज़ी हुकूमत जो क़याम अमल में आंदो ऐं जाम निंदे जहिड़ो असां वटि आलिम, अकाबर ऐं सिंध दोस्त किरदारु मिले थो। ॿी अहम ॻाल्हि जेका मां तव्हांखे कंदो हलां त जीअं समन जे दौर जी पुॼाणी थिए थी त समा दौर जो हिकिड़ो वॾो आलिम आहे मखदूम बिलावल, फारसीअ जो शाइर बि आहे। जीअं दुल्हा दरिया ख़ान मूं तव्हांखे ॿुधायो त अरगुननि सां मज़ाहमत कई, ईअं असांखे मखदूम बिलावल बि अरगुननि सां मज़ाहमत कंदे नज़र अचे थो ऐं अरगुन हुकूमत जे क़याम खां पोइ फौरी तौर ते मक़ामी साज़िश जे नतीजे में मक़ामी माण्हुनि सां गॾिजी हिकिड़ी वॾी साज़िश करे मखदूम बिलावल खे शहीद था कनि, उनखे गाणे में पिड़नि था पिया। ऐं हीउ हिकिड़ो वॾो सिंध जो अमर किरदारु आहे मखदूम बिलावल, जंहिंजी शहादत जो वाक़ियो ग़ालिबन कोई 1521 में हिननि जी हुकूमत क़ाइमु थी आहे अरगुननि जी ऐं ग़ालिबन ही 1523 में इनखे मखदूम बिलावल खे शहीद कयो थो वञे पियो। हीउ दौरु आहे, इनखे वेरीफाई कजो डेट खे ज़रूरु। त पहिरियों जेको टारगेट माना 2 वॾा वाक़िया अरगुननि, हिकु त दुल्हा दरिया ख़ान खे शहीद कयो, ॿियो मखदूम बिलावल खे शहीद कयो। हीउ तमामु वॾा नाला हुआ, वॾा अज़ीम माण्हू हुआ जिन सिंध जी सरहद खे बचाइण जी कोशिशि कई। इन मखदूम बिलावल जी शहादत जे वाक़े में मक़ामी जेके मुला हुआ उन्हनि मुलनि जो हथु मिले थो पियो ऐं ज़िक्र कयो वञे थो, तारीख़ुनि में हवाला इहे मिलनि था पिया त इन साज़िश में काज़ी कादन बि शामिल हुयो। ऐं काज़ी कादन छाकाणि त महदी जौनपुरी जो मुरीद हो, त महदवी तहरीक जेका सिंध में हुई उनजो सभ खां वॾो मुखालिफ़ मखदूम बिलावल हो। ऐं मखदूम बिलावल जो नज़रियो हो त सिंध असांजी आहे ऐं सिंध जे धारियुनि जी का करणु न ॾींदासीं। इन जे करे मखदूम बिलावल जहिड़ी अज़ीम हस्तीअ खे घाणे में पीड़ी हिकिड़ी साज़िश त उनखे पीड़ियो वियो। ऐं मखदूम बिलावल चवंदा आहिनि त उन चयो पिए त मूंखे मथां खां न मुंहिंजे पेरनि खां घाणे में विधो वञे त जीअं मां पंहिंजे हॾनि जे टुटण जो आवाज़ु ॿुधां पंहिंजे कननि सां। सो हीउ मोहबतनीअ जो ऐं अज़मत जो हिकिड़ो वॾो मिसाल मिले थो पियो। समन जे दौर जे हवाले सां, सियासी हवाले सां ऐं समाजी हवाले सां तव्हां अञा बि रेफरेंस बुक्स खे पढ़िजो ज़रूरु त जीअं अव्हांजो मुतालियो वसीउ थिए। ऐं सियासी हवाले सां, समाजी हवाले सां जेकॾहिं इंटरव्यू में को सुवाल बि तव्हां खां पुछे तव्हां उनजो जवाबु ॾेई सघो था पिया। हमाद जमाली दोहे जो शाइर, इसहाक आहंगर असांखे हिन समा दौर में मिले थो। सो बहरहाल इहो असां अदबी हवाले सां ॻाल्हि ॿोल करे आया आहियूं ऐं सियासी हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कईसीं। उमेदु आहे त असांजी इहा वीडियो अव्हांजी कमाई हूंदी, अव्हांजो कोई थोरो थको माइंड क्लियर थियो हूंदो, हिकिड़ो स्केच ठहियो हूंदो समा दौर जे हवाले सां, हासिलात जे हवाले सां।
वरी कंहिं नई वीडियो में हाज़िर थींदासीं ऐं तेसीं ताईं मोकिलाणी न आहे पर वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण लाइक कयो पर दोस्तनि ताईं फैलायो त जीअं हीउ इल्मु जो जेको सिलसिलो आहे, हीअ जेका लाट आहे असां ॿियनि माण्हुनि ताईं बि पहुचाए सघूं। सो उमेदु आहे त तव्हां असां सां एतिरो सहकार कंदो। सो मोकिलाणी न आहे जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।